सुल्तानपुर वेझो यूसी जोणास में ॻोठ हाजी गंडल चाचड़ जे रहिवासियुनि इलाइक़े जे मक़ामी बासर वॾेरे मियां असद उंडड़ ऐं संदसि भाइरनि जे मुबैना ज़रफ़िन ॾाढ ऐं ज़रई ज़मीन तोड़े ॻोठ जे ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश ख़िलाफ़ मीडिया आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रहिवासियुनि मुबारक अली चाचड़ ऐं एडवोकेट अलीना अनवर चाचड़, अशरफ चाचड़ ऐं ॿियनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मीडिया खे इलाइक़े जो मक़ामी बासर वॾेरो पुलिस जी मदद सां असांजी ज़मीन ते बिला जवाज़ कब्ज़ो करणु चाहे थो। हुननि चयो त मक़ामी बासर पुलिस जी मदद सां केतिरा भेरा असांजे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि तशदुद कराईंदा रहे थो। हुननि चयो त असीं 50 सालनि खां जोणास में हाजी गुंडल चाचड़ ऐं दह बर्थ में लाल चाचड़ जे नाले सां बि ॿ ॻोठ अॾे वेठल आहियूं, जंहिं ॻोठ खे सरकार पारां सरकारी स्कूल समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। ही ज़मीनूं असांजे वॾड़नि ख़रीद कयूं हुयूं, जंहिं जा काग़ज़ात असां वटि पिणु मौजूदु आहिनि। हुननि एहतिजाज कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त मक़ामी बासर मियां असद उंडड़ ऐं संदसि भाइरनि जी ज़्यादतियुनि ऐं ॾाढ जो नोटिस वठी संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।